अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल लमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम एतिरो वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह निवारज़न खे दिलासा ॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त अगरि रेस मंसूर मुराद जो वंगार वही ऐं असांजे हवाले गुलपरी नथो करे त पोइ इन में रेस मंसूर जो ॾाढो बुरो अचानक निकिरंदो। इन जो बयान ॾाढो ॾुखियो निकिरंदो, जे करे हाणे असांखे मुराद सां ॻाल्हाइणो ई पवंदो। अगरि मुराद जेसीं ताईं असांजे हवाले गुलपरी नथो करे जेसीं ताईं असां माठ करे न वेंदासीं। इज़त सां गुलपरी असांखे ॾिए थो त ठीकु आहे, न त पोइ असांखे ॾाढ करणी पवंदी। पोइ रेस मंसूर ऐं मुराद खे इहो ॾाढ ॾेखारिणो पवंदो त असां बि अॻिते रेज़न ऐं रेस छा निभादा आहियूं। रेज़न चवंदो त तूं हाली शाम ताईं यानी सिबर कर जो मां मुराद सां ॻाल्हाए अचां, ॾिसां त हू छा थो चवे। जेसीं ताईं गुलपरी असांजे हवाले नथो करे जेसीं ताईं उन सां हिकु बि ग़लती नाहे करणी, छो जो असांखे पहिरियां गुलपरी जो संग कढणो आहे। मां शाम उन सां ॻाल्हाईंदुसि कुर्ब सां, अगरि गुलपरी असांजे हवाले करे थो त ठीकु आहे, न त पोइ असांखे ॾाढ ॾेखारणी पवंदी। जो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह नवाब ॿिन्हिनि खे विढ़ाइण वारो आहे, छो जो रेस शाह नवाब गुलपरी खे अगवा करे चुको आहे। गुलपरी जेको आहे उहो रेस शाह नवाब अगवा कयो। हाणे ॿिन्हिनि खे रेस शाह नवाब विढ़ाइण पियो चाहे ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त मुराद गुलपरी जी ॻोल्हण में घणी कोशिशि कंदो ऐं हू सोडल खां बि पुछा कंदो। सोडल चवंदो त न ई वरी मां गुलपरी खे ॾिठो आहे, न ई किथे उनखे मूंखे वरी मिलियो आहे। आख़िरकार गुलपरी वई त काॾे वई। हाणे असांखे इहो ॻोल्हणो आहे त गुलपरी खे वापसि कयूं। अगरि जेकॾहिं गुलपरी वापसि न आयो त पोइ इन में असांजी बदनामी थींदी ऐं फैसले जी बि भञकड़ी थींदी। उन जे करे असांखे पहिरियां हाल गुलपरी खे ॻोल्हणो आहे। सोडल चवंदो त मुंहिंजे अंदाज़े सां गुलपरी पक सां अगवा थी चुको आहे। इहा सॼी चाल रेज़न वारनि जी हूंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।